नाज़रीन मेरापुर में सिंध एम्प्लॉइज अलायंस पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज जी शुरुआत गवर्नमेंट हायर सेकेंडरी महबूब अली जोकियो का एक वरी रैली निकती जेका अली अली पीसीओ ते अची एहतजाजन धरणे में शामिल थी वई। सरकारी मुलाजमन एहतजाजी धरणो हणी पंहिंजा वीचार कोशिश डिजिटल कुछ हिनरी ते वंडिया। तालिबान सिंध गवर्नमेंट असांजो जेको पेंशन जो कट लगायो आहे उस्ताद जी जेके पेंशन आहे या मुलाज़िम जी पेंशन आहे उन जे लाइ आहे। ॿियो DRA जेको ॿियनि सूबनि में मिले पियो, वफ़ाक में मिले पियो, बलोचिस्तान में मिले पियो, पंजाब में मिले पियो ऐं जेको आहे KPK में मिले, पर सिंध में ॾियण लाइ गवर्नमेंट तयारु कोन्हे का। ॿियो उन खां पोइ असांजी ग्रुप इंश्योरेंस जेको असांजो पघार में कटिजे पियो ऐं उहो इहो हूंदो आहे 60 साल खां पोइ तव्हां उहो ग्रुप जे मुलाज़िम खे वापसि कयो, उहो बि गवर्नमेंट जेको आहे वापसि करण लाइ तयारु न आहे। उन खां पोइ असांजो बेन्युअल फंड आहे जेको असांजे पघार में कटिजे पियो, उहो बि गवर्नमेंट असांखे वापसि करण लाइ तयारु न आहे। असांजा हिकिड़ा जाइज़ मुतालबा आहिनि, असां गवर्नमेंट को ग़लति मुतालबो कोन कयो आहे। जेके मुतालबा असांजा जाइज़ मुतालबा आहिनि ऐं उहा ई असां घुर कयूं था, उन्हनि मुतालबनि जे करे असां सरापा एहतजाज आहियूं। जेसीं ताईं असांजा मुतालबा मंज़ूर नथा थियनि तेसीं ताईं असांजा ही जेको ही धरणो आहे उहो ख़तमु न थींदो। बिलावल वास्ते धरणो आहे, उते असां जेको आहे धरणो खणी वेंदासीं। त गवर्नमेंट अञा के बि ॻाल्हियूं करण लाइ तयारु कोन्हे कयो। 9 ॾींहं आहे असां सरापा एहतजाज आहियूं। जीअं त असां ऑल सिंध रेवेन्यू एम्प्लॉइज एसोसिएशन जे तरफ़ां ही जेको असां अॼु रैली कढी आहे त हल्के मेरापुर जे हिसाब सां उहा असां इन करे कढी आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध जेका आहे उहा असांजी पेंशन मां कटौती पई करे, असां सां ज़ुल्म पई करे। असांजी 30-35 साल सर्विस थी वई आहे, हालांकि इहो असांजे बचनि सां ज़ुल्म पई करे। ऐं ॿियो त DRA अलाउंस जेको वफ़ाक ॾिए पियो, ॿिया सूबा ॾियनि पिया, सिंध गवर्नमेंट असांखे लोलीपाप ॾेई ऐं असांखे नथी ॾिए। उहो छो न पई ॾिए? असांजो राइट आहे। असां सरकारी मुलाज़िम इन करे सरापा एहतजाज आहियूं। असांजो एहतजाज जारी रहंदो जेसीं ताईं गवर्नमेंट ऑफ सिंध पेंशन वारो नोटिफिकेशन वापसि नथी वठे ऐं असांजो DRA अलाउंस असांखे नथो ॾिनो वञे। ऐं इंशाअल्लाह ताला असां सभु गॾिजी, हीउ त सिर्फ़ु हिकिड़ो तालको आहे, जन 220 तालका कराची बिलावल हाउस ते पहुचंदा त इहा सोनामी हूंदी। इंशाअल्लाह ताला गवर्नमेंट इहो चीफ मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ सिंध मजबूर थींदी। इंशाअल्लाह ताला असांखे उमेद आहे त इहो नोटिफिकेशन पेंशन वारो वापसि वठंदी ऐं इंशाअल्लाह असांखे DRA अलाउंस मंज़ूर करे। अर्ज़ु आहे त ही असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आगाही रैली हुई, जंहिंमें असां मैसेज ॾिनोसीं सिविल सोसाइटी वारनि खे, मीडिया वारनि खे, असांजा हुजनि या न हुजनि, हिन पाकिस्तान में रहंदड़, हिन सिंध में रहंदड़, उन्हनि सभिनी माण्हुनि खे असां हिन रैलीअ तरीक़े सां असां आगाह था ॾियूं त असांजो ॿुधो त वञे, असांजो पुछो त वञे त असां सां ज़ुल्म कहिड़ो आहे। बजाए जो तव्हां असांजे मथां तनक़ीद करणो हर शहरीअ जो हक़ आहे, पर उन खां पहिरियों पुछबो आहे त तव्हां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती थी कहिड़ी आहे। नाज़रीन मुलाज़मन आला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजा मुतालबा जाइज़ आहिनि, फिलफोर हल कया वञनि। ॿी सूरत में 6 अक्टूबर ते बिलावल जो घेराव कयो वेंदो। कैमरामैन शिवम कुमार लगा आफ़ताब चाचड़, कोशिश डिजिटल मेरापुर।